नासरीन एसएसपी ठट्टो अदील हुसैन चांडियो खारो छाण पहुंची माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि नामुंतकिल करण वारे अमल जो जाइज़ो वरितो। संदसि चवणु हो त पुलिस, पाक फ़ौज ऐं नेवी समेत ज़िले इंतिज़ामिया मुकमल तौर माण्हुनि जूं हयातूं बचाइण में रुधल आहे। एसएसपी ठट्टो अदील हुसैन चांडियो धरती टीवी जे सीनियर एंकर पर्सन ज़ोहिब ज़रदारी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। हिम्मतूं हौसला कोशिशूं भला हिक ॿिए जा सभु थियूं हिकु गॾिजी भरकला ज़िंदगी रहंदी आबाद धरती रहंदी ज़िंदगी रहंदी आबाद धरती रहंदी। जी असीं हिन वक़्तु ठट्टे जे साहिली इलाइक़े खारो छाण में मौजूदु आहियूं ऐं हिते तेज़ी सां माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतकिल करण जो सिलसिलो जारी आहे ऐं इन ऑपरेशन के एसएसपी ठट्टो अदील हुसैन चांडियो साहब ॾिसी रहिया आहिनि। त असां एसएसपी साहब खां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पुछंदासीं त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, केतिरा % माण्हू जेके आहिनि उहे महफ़ूज़ हंधनि ॾे मुंतकिल थी चुका आहिनि ऐं हीउ जेको माण्हुनि खे हितां मुंतकिल करण वारो ऑपरेशन आहे इहो अञा केतिरी देरि ताईं जारी रहंदो। दादा ॿुधाइजो छा सूरत हाल आहे, माण्हू केतिरे हद ताईं निकिरी चुका आहिनि, काफ़ी त निकिरी बि रहिया आहिनि पर अञा छा पोज़ीशन आहे अंदरि माण्हू? ॾिसो सुबुह ताईं 90% असांजी इवैक्यूएशन थी वई हाणे हीअ आख़िरी 10% आहे, उन्हनि जे लाइ कोशिशूं हलनि पियूं ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त 95-96% असां इवैक्यूएट करे विया आहियूं ऐं विदिन नेक्स्ट 2-3 कलाकनि जे अंदरि ई पंहिंजो ऑपरेशन असां कंप्लीट करे वेंदासीं। क्रीक्स जेके बि आहिनि उहे तक़रीबन ख़ाली थी वियूं आहिनि। हाणे हीअ सिर्फ़ु असांजी खारो छाण क्रीक आहे, इन ते ऑपरेशन हले पियो ऐं 2 कलाकनि में पूरो थी वेंदो। अच्छा, हूअं छा सूरत हाल आहे मजमूई तौर ते ज़िले जे बाक़ी ॿियनि इलाइक़नि जी, त उतां बि माण्हू तक़रीबन निकिरी विया आहिनि या छा पोज़ीशन आहे सॼी साहिली पट्टी जेका ठट्टे ज़िले में अचे थी? तक़रीबन 95% माण्हू निकिरी विया आहिनि। हीअ सिर्फ़ु आख़िरी हाणे 2-3 कलाक आहिनि जेके ऑपरेशन हले पियो ऐं केटी बंदर 90-95% तक़रीबन निकिरी वियो आहे। सो हाणे महफ़ूज़ मक़ामात ते हिननि खे असां मुंतकिल कयो आहे। गाड़ो में ऐं ॿिया जेके असांजा कैंप्स लॻल आहिनि उते असां हिननि खे शिफ्ट कंदासीं। अच्छा, इन सॼी सूरत हाल में हाणे ज़ाहिर आहे जेकॾहिं भली तूफ़ान न बि अचे, जेकॾहिं टकराए, पर बरसातुनि ऐं जेको तेज़ हवा आहे उहा त रहंदी, छो त मौसमियात ख़तरी कया। उन दौरान तव्हांजो रेपिडली छा रिस्पॉन्स हूंदो, छा पुलिस फोर्स जी छा तयारी हूंदी इन सॼे सिलसिले में? ॾिसो इन में असांजे हर सब डिवीज़न लेवल ते रैपिड रिस्पॉन्स टीमूं ठहियल आहिनि ऐं असां सां गॾु आर्मी ऐं रेंजर्स जी टीमूं बि आहिनि। सो हिकिड़ो गॾियल रिस्पॉन्स हूंदो ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन बि असां सां गॾु आहे। सो हिकिड़ो नेचुरल क्लैमिटी आहे, हिकिड़ो इशू आहे, सो हीउ गॾियल रिस्पॉन्स हूंदो ऐं इलाइक़ो बहितरी थींदी। अच्छा, ॿियो आख़िर में मूंखे ॿुधायो त माण्हुनि में हिकु ख़ौफ़ हिरास बि आहे ऐं ज़ाहिर हिकु नेचुरल आहे, त माण्हुनि खे छा पैगाम ॾियणु चाहींदो ख़ासि तौर ते ठट्टे जे अवाम खे? उहा अवाम जेका साहिली पट्टी ते रहे थी या उन सां गॾोगॾु ॿियनि शहरनि में बरसाति जे करे हिकिड़ो ख़ौफ़ आहे, त छा पैगाम? गवर्नमेंट सां कोऑपरेट कनि, जेके सरकारी इदारा आहिनि उहे वक़्तनि फ़वक़्तनि इहे अलर्ट्स जारी कनि था, उन्हनि ते अमल कनि ऐं पंहिंजे कैंप्स में या पंहिंजे जेके सेफ मुक़ामात आहिनि उते रहनि, गैर ज़रूरी ॿाहिरि न निकिरनि ऐं पुलिस सां ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सां कोऑपरेट कनि। इंशाअल्लाह को इशू न थींदो। हिम्मतूं हौसला कोशिशूं भला हिम्मतूं हौसला कोशिशूं भला हिक ॿिए जा सभु थियूं हिकु गॾिजी भरकला ज़िंदगी रहंदी आबाद।